नाज़रीन अवांखे ख़बर ॾियूं त कोहिस्तान में वाइल्ड लाइफ टीम जी कार्रवाई थी आहे। गैर कानूनी शिकार कंदड़ 4 शिकारी गिरफ़्तार थिया आहिनि। अवांखे अपडेट कयूं त गिरफ़्तार थियलनि में कतर जो शहरी बि शामिल आहे। जवाबदारनि वटां हिकु तलूर 2 बाज़ हथ कया विया आहिनि। अवांखे अहम ख़बर ॾियूं त कोहिस्तान में वाइल्ड लाइफ टीम जी कार्रवाई दौरान गैर कानूनी शिकार कंदड़ 4 शिकारियुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जामशोरो मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर अज़ीम बारेजो। जी अज़ीम, अपडेट कजो। कादी राबेल कोस्तान में गैर कानूनी शिकार कंदड़ शिकारियुनि खिलाफ वाइल्ड लाइफ टीम जो सरीअ जे चनड़ वारे इलाइक़े में गैर कानूनी शिकारियुनि खिलाफ कार्रवाई कंदे 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिंमें हिकु कतर जो शहरी बि उहो शामिल आहे। उन खां अलावा 3 शहरी जेके आहिनि उनखे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो। संदसि कब्ज़े मां हिकु तलूर 2 बाज़, हिकु कतरी गाॾी ऐं हिकु वीगो गाॾी पिणु हथ करे वरिती आहे। जवाबदारनि खे जामशोर जी अदालत में पेश कयो, जितां अदालत गिरफ़्तार जवाबदारनि खे जुडिशनल रिमांड ते जेल उमाणे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वाइल्ड लाइफ टीम जे इंचार्ज इंस्पेक्टर गफ़ार जमाली जी अॻुवाणी में टीम सरीअ जे चनड़ वारे इलाइक़े मेल कोस्तान वाइल्ड लाइफ सेंचुरी में गैर कानूनी कतर जे शहरी तरफ़ां तलूर जी शिकार करण जे इतला ते टीम छापो हणी 4 ॼणनि, हिकु कतरी आहे नासिर परवेज़, खादम हुसैन खोसो, बल्लू खोसो, जावेद बबर खे गिरफ़्तार करे, जॾहिं त हिकु कतरी शेख अली पीर उमर उहो फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। वाइल्ड लाइफ टीम प्रोटेक्शन पुलिस स्टेशन जे गेम वार्डन मोहम्मद आसिफ गुरफत जे फिरियाद 4 ॼणनि मथां गैर कानूनी शिकार करण जो केस दाख़िल कयो, जॾहिं त गिरफ़्तार शिकारियुनि जे वटां हिकु तलूर 2 बाज़, 2 गाॾियूं ऐं कुआरी हथ करे वरिती आहे। शिकारियुनि खे सेकेंड एडिशनल सेशन जज जी अदालत में पेश कयो, जितां अदालत जे जज गिरफ़्तार 4 जवाबदारनि खे जुडिशनल रिमांड ते जेल हवाले करे जो। सिलसिले में मुंहिंजो राब्तो थियो वाइल्ड लाइफ खाते जे इंस्पेक्टर आहे गफ़ार जमाली। उन ॿुधायो त राति देर सां असांखे इतला मिलियो त सरीअ जे चनड़ वारो इलाइक़ो मेल कोस्तान वाइल्ड लाइफ सेंचुरीअ में कतर जा शहरी जेके आहिनि उहे मक़ामी माण्हुनि सां पहुची तलूर जो शिकार करे रहिया आहिनि, जंहिं ते वाइल्ड लाइफ टीम कार्रवाई करे 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। हिकु कतरी शहरी बि उन में शामिल आहे, जॾहिं त हिकु कतरी शहरी उहो फरार थियण में कामयाब थियो। हीउ कोस्तान वारो इलाइक़ो जेके जानवरनि जो शिकार करण लाइ ॿाहिरि जा जेके महिमान जेके आहिनि उहे अचनि था, गैर कानूनी तौर ते तरीक़े ते शिकार कंदा। अॼु वाइल्ड लाइफ टीम छापो हणी कतर जो हिकु शहरी समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे संदसि मथां गैर कानूनी शिकार करण जो केस दाख़िल करे जामशोर जी अदालत में पेश कयो वियो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अज़ीम बारेजो।